अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद आहे ख़ुशि हूंदो। मां जीअं तव्हांजो अलीम ख़ुश्क परदेसी, मां उन दोस्तनि जो वॾो शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजे यूसी मुंदर में घर घर में ॻोठ ॻोठ में परोरियारनि या पोस्टर लॻराया आहिनि। बाग़ी उर्स ख़ुश्क ऐं साईं सहाफ़त मौज़म अली ख़ुश्क ऐं तलाल सिंधी, उनजो मां वॾो शुक्रगुज़ार आहियां जो घर घर ऐं हर ॻोठ में वञी इहो जाॻाया अथनि, इहो पोस्टर लॻाराया अथनि। भाई तव्हां निकिरो, तव्हां पंहिंजी सिंध जे लाइ आवाज़ु उथारियो ऐं तव्हां पंहिंजे सिंध जे लाइ विढ़ो, पंहिंजी सिंध जा हक़ वठो। मां उन्हनि जो वॾो शुक्रगुज़ार आहियां। जेतिरो बि मां ॻाल्हि कयां ओतिरी ॻाल्हि घटि आहे उन्हनि जे लाइ। अलाह उन्हनि खे ख़ुशि करे ऐं ईअं ई हर ॻोठ में, हर शहर में, हर ज़िले में, हर घर में इहे ई वञी जाॻाराइनि सिंधी क़ौम खे। ईअं ई सिंधी क़ौम गॾु थिए ऐं ईअं ई पंहिंजे हक़नि ते विढ़े ऐं ईअं ई पंहिंजा हक़ विढ़ी वठे पंजाब खां। पंजाब छा थींदी आहे जो असांजी सिंध हुकूमत ते, सिंध ते हक़ खाए थी, कहिड़ी थींदी आहे पंजाब? पंजाब छा आहे? पंजाब जीअं 5 ॾींहं रस्ता बंदि थिया आहिनि त पंजाब में पेट्रोल बंदि थी वियो आहे, खाइण ते परेशान आहिनि, साईं गैस बंदि थी विया, वॾा परेशान आहिनि। चवंदा हाणे रुॻो रस्ता खोलियो त असां तव्हांजी हर ॻाल्हि मञूं था। इहा हूंदी आहे ॿधी। जॾहिं गॾु थियूं तॾहिं ख़बर पई आहे पंजाब खे त वाक़ई सिंधी गॾु आहिनि ऐं ॾींहं क़यामत ताईं गॾु रहंदासीं ऐं हरदमि गॾु रहंदासीं ऐं कंहिंखे बि सिंध जो हक़ असां खाइण न ॾींदासीं। सिंध जा वारिस अॼु बि आहियूं, सुभाणे बि हूंदासीं ऐं ॾींहं क़यामत ताईं वारिस रहंदासीं। सिंध कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, सिंध सिंधियुनि जी आहे। महिरबानी ईअं ई तव्हां गॾु हुजो ॾींहं क़यामत ताईं, ईअं ई सिंध जे लाइ विढ़ंदा रहो। अलाह ख़ुशि कंदो तव्हांखे। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए सिंध साईं रस, जियम साईं रहबर।